दोस्तों अॼु रियासत ड्रामे जी क़िस्त जी जेको आहे न अपडेट ॾियण वारा आहियूं त पहिरीं क़िस्त कहिड़ी तारीख़ ते हलण वारी आहे। अॼु वॾी ख़बर जेका तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। काफ़ी दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल ते कल्ह जी अपडेट में कमेंट कया त अदा हिन जी कुझु तारीख़ असांखे पकी ॿुधायो त कहिड़ी तारीख़ ते हीउ ड्रामो रियासत ईंदो। असांखे आज़म मंगल जो इंतज़ारु आहे। असां आज़म मंगल जा परस्तार आहियूं। असांखे कंफर्म अपडेट ॾियो। उन्हनि दोस्तनि जे लाइ हीअ अपडेट मूं आंदी आहे कंफर्म त रियासत जेको ड्रामो आज़म मंगल जो अची रहियो आहे KTN एंटरटेनमेंट ते, इहो कंफर्म तारीख़ कहिड़ी आहे, कहिड़ी तारीख़ ते हीउ ईंदो, उन्हनि खे अॼु मां हिकु ॻाल्हि क्लियर करे ॿुधाईंदुसि। उन सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि पहिरियों त हिन वीडियो खे लाइक कयो, महिरबानी थींदी। तव्हांजे लाइ असां हीअ अपडेट आंदी आहे। जेसि चैनल सब्सक्राइब न करण वेठा आहियो त शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक ऐं वीडियो खे शेयर करे छॾींदा ऐं सुठो हिकिड़ो प्यारो कमेंट बि करे छॾींदा। तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। दरअसल दोस्तों जेको रियासत ड्रामे जी ॿिए स्पेल जी शूटिंग बि वॾी तेज़ी सां हली रही आहे। जेसि ताईं 50 एपिसोड पूरा शूट न थी वेंदा मुकमल, तेसि ताईं हिन जो पहिरियों एपिसोड न हलाईंदा। 25 थी विया आहिनि ऐं 8-10 ॿिया बि थी विया आहिनि, यानी लॻभॻि 30 एपिसोड ताईं हीअ ड्रामो रियासत शूट थी चुको आहे, कंप्लीट थी चुको आहे। बाक़ी बचनि था 20 एपिसोड या 15 एपिसोड। 50 एपिसोड जीअं मुकमल थींदो 2 स्पेल पोइ हिन जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। हाणे कंफर्म डेट जेका आहे न डायरेक्टर खे ख़बर आहे घणी, न एडिटर खे। बाक़ी मां पंहिंजे तजुर्बे जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायां थो पियो, हिन जी कंफर्म डेट जेको आहे दोस्तो 2026 खां पहिरियों मुश्किल